छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा शियो बि काफ़र सुनी बि काफ़र मस्जिद में जाएड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा सत्यानाश क़ौमुन जो थींदो आ तॾहिं लेखक मुबल्लिग बि दरबार थींदा त छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा पहिरियां तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा जॾहिं हक़ इंसान थींदा त छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा जॾहिं मानो मुनसिफ़न कुर्सीअ जो रखंदा रुशवत सिफ़ारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा जॾहिं इल्म वारा मरन मुफ़लिसीअ में रेढारो बकिरारो धनवान थींदा त छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा खुशामद जी बुछड़ीअ बीमारीअ में फाथल बच्चा कीअं तुंहिंजा परेशान थींदा छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ में नादान थींदा त छो कोन नसुलन जा नुक़सान थींदा जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणिबो